बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक असांजा ख़ास मेहमान हिन महफ़िल जा असांजे दरमियान में मौजूद आहिनि। ॿिया मेहमान असांजा उलमाए किराम ऐं नात ख़ान पंध में आहिनि। चंद ही लम्हनि में इंशाअल्लाह असांजे दरमियान में हूंदा। असांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थींदियूं। ही जेको इंतज़ार आहे जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ थींदो आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में ऐं मोहब्बत में थींदो आहे, औलियाए किराम जे तांग ऐं इश्क में थींदो आहे। इहो इंतज़ार, इन जो हिकु हिकु लम्हो, हिकु हिकु घड़ी, हिकु हिकु पसाह, हिकु हिकु आन अल्लाह वटि उन जो वॾो क़दुरु आहे। दुनिया में तो उन जो माण्हू खे एहसास नथो थिए, पर अल्लाह जी ज़ात असांखे ॾिसे पई त ही मुंहिंजा बानड़ा पंहिंजा हंध बिस्तरा छॾे, पंहिंजा ॻोठ गाम छॾे, पंहिंजा घर घाट छॾे, पंहिंजा हंध छॾे, आराम छॾे, कमकार छॾे, मामलात छॾे, घर छॾे ऐं हिते अची वेठा आहिनि। छा था चाहिनि? हिननि खे हितां छा मिलणो आहे? हिननि खे अल्लाह जी रज़ा मिलणी आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत मिलणी है ऐं कुरान पाक जी शफ़ाअत मिलणी आहे। अल्लाह सही जल्ल शानहू जे महबूब रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾियारे जिन जी शफ़ाअत के रद्द न कयो वेंदो, उन में हिकिड़ो रमज़ान शरीफ जो रोज़ो आहे जेको अल्लाह जे दरबार में चवंदो, ए मुंहिंजा रब, हिन मुंहिंजे ख़ातिर पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कयो, पाण खे खाइण खां रोकियो। मुंहिंजे करे जॾहिं त हिन वटि खाधो मौजूद हो, हिन वटि पीतो मौजूद हो, हिन वटि फल फ्रूट मौजूद हो, हिन खे बोड़ जा ताम जा सवाद अची रहा हुआ, उनकी खुशबू अची रही हुई, पर हिन पंहिंजे हथ खे रोकियो, पंहिंजे ज़ुबान खे रोकियो, पंहिंजे वात खे रोकियो, ख़ासि मूं रोज़े जे करे रोकियो। मुंहिंजा रब, तुंहिंजे दरबार में आऊं सिफारिशी आहियां त हिन शख़्स जी बख़्शिश फरमा। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह सही जल्ल शानहू उन रोज़े जे सिफारिश जे सदके उन गुनहगार जी बख़्शिश फरमाईंदो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो भी फरमायो त क़यामत जे ॾींहुं कुरान पाक अल्लाह जे दरबार में चवंदो, ए मुंहिंजा रब, हिन शख़्स मुंहिंजे करे पाण खे बिस्तरे खां अलॻि कयो, सीउ पे पियो, जिस्म पे ढकियो, पर ही मस्जिद में आयो, वाइज़ ॿुधई, कुरान ॿुधई, दर्स ॿुधई, तुंहिंजो नालो ॿुधई, मुंहिंजे तिलावत जे शौक़ मां आयो, मुंहिंजे वाइज़ जे शौक़ मां आयो, मुझे तर्जुमे ॿुधण लाइ आयो, तफ़सीर ॿुधण लाइ आयो, मुझे आयतन उनके मज़ो पे ॾिनू, उनजे रूह खे राहत पे आई, उनजो ईमान ताज़ो पे थियो, उनजो ईमान तकड़ो पे थियो, उनजे ईमान में जज्बो पे आयो, उनजे ईमान में वाधारो पे आयो, उनजे ईमान में सुधारो पे आयो, उनजे ईमान में बुलंदी पे आई, मजबूती पे आई, जबलन जिया, आसमान जिया बुलंदी पे आई, जमीन जिया वुसअत पे आई, समुंड जिया गहराई पे आई, वणन जे पनन खां वधीक उन जे ईमान में वाधारो पे आयो, आसमान जे तारन खां वधीक उन जे ईमान में रोशनी ऐं चिमकाट पे आई। ए मुंहिंजा अल्लाह, हिनन शख्सन, हिन याकूब बारी जे ॻोठ जे माण्हुनि ऐं उन जे आसपास जे ॻोठ जे माण्हुनि, रेक जे माण्हुनि, बाल जे माण्हुनि, बेली ठप जे माण्हुनि, तोंग जे माण्हुनि, मोल सरी ऐं आसपास जे इलाइक़नि जे माण्हुनि हिते अची करे इन्ही जज्बे सां मोटरसाइकिलूं भॼाए, ख़र्च करे, पेट्रोल बारे, पंध करे, कशाला कढी, तकलीफ़ूं सही, ॾुख ॾाखड़ा सही, हिते अची करे इन जे लाइ वेठा हुआ इंतज़ार में त आलिम सगोरा ईंदा, वाइज़ ॿुधाईंदा, कुरान ॿुधाईंदा, नात ख़्वान ईंदा, असांखे पंहिंजे प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केड़ो रसूल जंहिंजे शफ़ाअत सां क़यामत में असांजी निजात थियणी आहे, केड़ो रसूल जेको असांजो शाफ़ी महशर आहे, साक़ी कौसर आहे, सैयदुल कौनैन आहे, सरवर कायनात आहे, जंहिंजे सदके हीअ कायनात जुड़ी आहे, जंहिंजे सदके हीअ कायनात क़ाइम आहे, जंहिंजे सदके जन्नत मिलणी आहे, जंहिंजे सदके
सदके अल्लाह मिलणो आहे, जंहिंजे सदके हिदायत मिली, जंहिंजे सदके रमज़ान मिलियो, जंहिंजे सदके रोज़ा मिलिया, जंहिंजे सदके कुरान मिलियो, जंहिंजे सदके वलीअ मिलिया, नबीअ मिलिया, रसूल मिलिया, किताब मिलिया, कायनात जुड़ी, दुनिया ठही, जान ठहियो, हिदायत मिली, दीन मिलियो, ईमान मिलियो, अमल मिलियो, रिज़्क़ मिलियो, रोज़ी मिली, दुआऊं मिलियूं, सलीको मिलियो, इंसानियत मिली, ईमान मिलियो ऐं इख़लाक़ मिलियो, अमल मिलियो, सच्चाई मिली, न्याज़ मिलियो, निवड़त मिली, सादगी मिली, सब कुछ मिलियो त उन महबूब जे सदके सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे सदके सब कुछ मिलियो आहे त अॼु उन जे इश्क में, उन जे मोहब्बत में, उन जे चाव में, उन जे लगाव में, उन जे मोहब्बत में ही असांजा भारी जा भाइर ॿियूं हिते ज़ातूं कबीला ब्रोही रिंद ऐं बुरफत समूरा कई आया आहिनि, इहो जज़्बो खणी आया आहिनि त अल्लाह राज़ी थिए। असांजे मौल खां छेणा बिरादरी जा केतिरा दोस्त मौजूद नज़र अचनि था पिया, ॿिया गाम गाम मां, वस्ती वाण मां, कोठ मां, पहाड़नि मां, जबलनि मां कशाला कढी पंध करे हिते आया आहिनि इन ई ॻाल्हि जे लाइ त असांखे का हिदायत मिले, का नसीहत मिले, को सोजरो मिले, का रोशनी मिले, को रस्तो मिले, को गस मिले, को डस मिले, को पैगाम मिले, को सनियो मिले, का सच्चाई मिले, असांजे दिलनि मां नफ़रतूं ख़त्म थियनि, असांखे दीन मिले, ईमान मिले, प्यार ऐं मोहब्बत मिले, पाण में हिक ॿिए जे लाइ हमदर्दी मिले। उलमाए किराम स्टेज ते ईंदा, तव्हां उन्हनि जी ज़ियारत कजो, इतां ई ज़ियारत कजो इंशाअल्लाह। ऐं तव्हांखे बि ॻाल्हि ॿुधायां, बेशक आए जी आदर भाव करणु, इज़त करणु, मान ॾियणु, मिलणु पंहिंजे सिंध जी रवायत आहे, पंहिंजे कोहिस्तान जी रवाज आहे, पर ही दीनी जेको जज़्बो आहे उन में वरी अल्लाह साईं इहा आसानी रखी आहे त क़ुरान जे सदके जॾहिं असां क़ुरान वारनि खे ज़ियारत कयूं था त उन में बि असांखे ओतिरो ई सवाबु मिले थो जेतिरो मिलण मुलाक़ात में मिले थो। असांजा उलमाए किराम असां वटि पहुता आहिनि, इंशाअल्लाह तव्हांजे ॾाढो वाइज़ कंदा, तकरीर कंदा, नसीहत कंदा, तव्हांखे दीन जो पैगाम ॿुधाईंदा। उन खां पोइ इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं कलाक कलाक वेठा हूंदा, तव्हां जी भरे उन्हनि जी ज़ियारत कयो, इन्हनि जी मेल मुलाक़ात कयो, तव्हांखे इंशाअल्लाह इन मिलण वारी मोहबत जेतिरो अजर सवाब इते वेठे वेठे मिलंदो, इन्हनि जी गारंटी तव्हांखे आऊं ॾियां थो। जेको मूं क़ुरान खे सम्झो आहे, दीन खे सम्झो आहे, माशाअल्लाह तव्हांजे अंदरि दिलि में जेका मोहबत आहे, जेका उकीर आहे, जेको प्यार आहे, जेको दीन सां, दीन वारनि सां तव्हांजो लगाव आहे, उन जो असां क़दुरु कयूं था, उन जी अहमियत खे असां सम्झूं था। इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हां खां राज़ी थी वियो। अॼु तव्हां ज़िंदगी ॾिसो पंहिंजी, को 10 साल, को 20 साल, को 30 साल, को 40 साल, को 50, 60, 70 साल, 80 साल ते पुॼी वियो हूंदो, पर कीअं गुज़री वई ज़िंदगी का ख़बर ई कान्हे। बर्फ़ करे ईअं गुज़री वई, हिक दर खां ॿिए दर ताईं माण्हू आयो, ईअं गुज़री वई। हज़रत मौलाना गुल हसन ज़ौहर साहब असांजा बुज़ुर्ग ऐं असां वटि कई आया आहिनि, माशाअल्लाह। अल्लाह साईं उन्हनि खे जज़ाए ख़ैर ॾे, अल्लाह ताला हुननि खां राज़ी थिए। कोहिस्तान जा जबल जागी, जंग झर पास करे हेतिरे पंध ते माशाअल्लाह साईं मातरी खां कई आया आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे अजर अज़ीम अता फरमाए। असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। असांजो इंतहाई प्यारो नात ख़्वान सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं सुरीलो आवाज़ असांजे कोहिस्तान में तमामु वॾो अंग आहे ख़ासि खेली बिरादरी जो, ऐं असांजे नात ख़्वान जो ताल्लुक़ ख़ासि खेली बिरादरी सां तमामु ख़ूबसूरत नालो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि नालनि खे पंहिंजा महबूब नाला करार ॾिना हुआ। तव्हां सम्झो मथां आउं पंहिंजी ॻाल्हि थो कयां, पर इहा जनरल ॻाल्हि अथव त अब्दुल्ला ऐं अब्दुल रहमान अल्लाह जे महबूब जा महबूब नाला आहिनि। रुगो अब्दुल्ला
अब्दुल्ला शेख न, सॼी काइनात में जेतिरा बि अब्दुल्ला नाले सां माण्हू आहिनि उहे नाला अल्लाह जे महबूब खे महबूब आहिनि। जेतिरा बि अब्दुल रहमान जे नाले सां नाला आहिनि उहे अल्लाह जे महबूब खे महबूब आहिनि। पर अल्लाह जे महबूब खे तव्हां मां हर उम्मती महबूब आहे, हर माण्हू महबूब आहे जेकॾहिं उहो पाण खे अल्लाह जे महबूब जो महबूब बनाए। अल्लाह जी रहमत एॾी वसी अथव। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए ऐं तव्हां खां इजाज़त वठी पंहिंजे महिमाननि खे तव्हांजे साम्हूं आणींदुसि। ऐं हिकिड़े माण्हूअ कंहिं औरत जे अंजाम ते सॼी राति पेरनि ते बीह गुज़ारी। कंहिं औरत हुनखे मुलाक़ात जो टाइम ॾिनो ऐं हू शाम खां बीह रहियो, तव्हांजे सुबुह जी बांग मिली वई। बीठो रहियो पेरनि ते, नियारींदो रहियो गस, पंध, रस्ता, रोड हितां थी अचे हुतां थी अचे। पर ॾिसो अल्लाह ताला अहिड़े गुनाह जे इरादे सां बीठल खे बि जॾहिं हिदायत ॾियण ते आयो त छा थियो? अज़ान जो अल्लाह जो आवाज़ जो कन ते पियो, अल्लाह जो आवाज़ कन ते पियो। अल्लाह जे आवाज़ में हिश्मत अथव, ताक़त अथव, कुदरत अथव। असां जेको इस्लाम क़बूलियो उहो बि पहिरीं कन में क़ुरान जी तिलावत पई हुई, जंहिं असांखे दिलि खे मोहे विधो, मन खे मुतासिर कयो, मोहे विधो। त हुन शख़्स जे उन औरत जे अंजाम में बीठल माण्हूअ जे कन में जॾहिं अल्लाह अकबर जी सदा बुलंद थी, हुन जे दिलि जे ज़मीर इहो आवाज़ कढियो त ए इंसान, तो हिकिड़े इंसान जे अंजाम ते सॼी राति गुज़ारे छॾी, पर उहो इंसान बि न मिलियो, ख़ुदा बि न मिलियो। काश जेकॾहिं तूं इहा राति अल्लाह जे इश्क में गुज़ारे हा त अल्लाह तोखे ज़रूर मिले हा। दुनिया तोखे धोखो ॾिनो, पर अल्लाह धोखे ॾियण खां पाक आहे। जॾहिं हुन जे ज़मीर जा इहो आवाज़ निकितो त रब जो आवाज़ अची वियो, ए बाना आऊं एॾो महिरबान आहियां, एॾो रहीम आहियां, एॾो करीम आहियां, परचण में एॾो आसान आहियां, एतिरो त तव्हांजे असां जे रग खां वधीक तव्हांखे वेझो आहियां, एॾो करीम आहियां, एॾो करीम आहियां जो तूं सॼी राति बि गुज़ारी त कंहिं औरत जे इंतज़ार में आहे, पर आऊं तोसां हिन वक़्तु बि परचण लाइ तयारु आहियां। ए बाना, हींअर जेकॾहिं तूं मुंहिंजो थियणु चाहीं त आऊं तोखे पंहिंजे भाकुर में वठण लाइ, पंहिंजे रज़ा जे क़बूल करण जे लाइ तोखां राज़ी थियण लाइ हाज़िर आहियां। ऐं पोइ मुंहिंजी रज़ा, मुंहिंजी ख़ुशी, मुंहिंजी सखावत, मुंहिंजी इनायत मुंहिंजी एतिरी वसी अथई जो जेका पोइ राति सॼी तो कंहिं औरत जे इंतज़ार में गुज़ारी आहे, उहा बि आऊं गुनाहनि खे बदिलाईंदो आहियां नेकिन सां। इन उसूल मुताबिक़ उन सॼी राति खे हाणे जेकॾहिं तूं मूंसां परिचे थो, मुंहिंजे दर ते अचे थो, त इहा सॼी राति तुंहिंजी जेका औरत जे अंजाम में गुज़री आहे उहा आऊं पंहिंजे इश्क में क़बूलण लाइ तयारु आहियां। सुभान अल्लाह। एॾे सखी असां नथा परचूं त पोइ असांजी कमज़ोरी आहे। इन जे करे हिन परचण जो अंदाज़ वरी बि तव्हांखे, मूं त बुज़ुर्गनि जो इंतज़ारु पे कयो, उन दरमियान में तव्हांखे रिझाइम पे असुल मवाद त उन्हनि जो ई ॿुधणो आहे असांखे ऐं उन्हनि खां ई सिखणो आहे, छो त हीउ मौक़ो आहे। असां तव्हां त गॾु आहियूं कोहिस्तान जे धरती ते, पंहिंजूं जमारूं गॾु गुज़रियूं आहिनि, हिक ॿिए खे ॿुधो बि थियूं, ॿुधायो बि अथऊं, पर असां चाहींदासीं त अॼु तव्हांखे महिमाननि खां वधि में वधि ॿुधायूं।